नाविल मोहब्बत जी तन्हाई सीन चौथों। उनखे कॉलेज में न ॾिसी करे पुछा कयमि त ख़बर पयमि त अॼु कॉलेज न आई आहे। मालूम थियो त खेसि बुखार ऐं ज़ुकाम थी पियो आहे। इहो ॿुधी मुंहिंजो जिस्म बि मूंखे गरम महसूसु थियणु लॻो हो। दिलि जी दिलि सां राति ॿुधी हुई, पर छा जिस्म जी जिस्म सां बि का राति थींदी आहे छा? जो आऊं पंहिंजो पाण खे गरम महसूसु करणु लॻो हुअसि। इहा मुंहिंजी ख़ाम ख़्याली त न हुई। शायदि खेसि बुखार अचण वारी ख़बर खे आऊं पंहिंजो पाण ते एॾो हावी करे वियो हुअसि जो आऊं पंहिंजो पाण खे बीमार महसूसु करणु लॻो हुअसि। साहिल मुंहिंजी कराईअ खे तपासे ॾिस, छा मुंहिंजो जिस्म गरम महसूसु थिए थो? मूं पंहिंजे दोस्त साहिल खे चयो। न बिल्कुलु बि न, साहिल कराईअ ते हथु रखी चयो। पोइ भला आऊं पाण खे यकदमि बुखारियल छो महसूसु करे रहियो आहियां? ख़बर ॿुधी शायदि दिमाग़ खे शाक त न लॻो आहे, इन्हीअ करे आऊं पंहिंजो पाण खे ईअं महसूसु पियो करियां। मूं पंहिंजो पाण खां सवाल कयो। ॿ ॾींहं अॻु त सही हुई, अॼु वरी छा थी पियसि? ईअं कीअं बुखार अची वियो? मुंहिंजे वातां लफ़्ज़ बे अख़्तियार निकिरी विया। बुखार? उहो वरी कंहिंखे? साहिल अजब विचां पुछणु लॻो। कंहिंखे बि न, मूं कंधु फेराए ॻाल्हि खे टारे छॾी। अड़े यार, तूं त 2 ॾींहं अॻु कॉलेज आयो ई न हुए। हिन जी प्राइमरी स्कूल जे वक़्तु ट्यूशन ते गॾु पढ़ंदड़ का दोस्त आहे, उन पंहिंजी हिन ई कॉलेज में दाख़िला वरिती आहे। सो साईं सफ़ा घायल लॻो पियो आहे। राजा मुंहिंजी ॻाल्हि खे मुकमल सम्झंदे साहिल खे जवाबु ॾींदे चयो। ओहो वाह, असांखे इश्क़बाज़ीअ खां परे थियण जा वॾा वॾा लेक्चर, ऐं पाण वरी इन ई लाइन में असां खां बि अॻिते। ये तो खुला तज़ाद है भई। साहिल मस्तीअ में राजा ॾे मुरकंदे चयो। हाणे अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, बसि ईअं ई पुछियमि। स्कूल जी दोस्त हुई, हाणे त सालनि खां दुआ सलाम बि न आहे, बसि ख़बर पई त पुछियमि, बाक़ी ख़ैरु आहे। मूं दोस्तनि खे पंहिंजो भरम बरक़रार रखंदे चयो। दोस्त त असीं बि आहियूं, पर मुंहिंजी बीमारीअ जो त कॾहिं बि न पुछियो आहे। इहा ख़ासि इनायत सिर्फ़ु सिन्फ़े नाज़ुक ते छो भला? साहिल ॻाल्हि जो मज़ो वठंदे चयो। अड़े यार छॾ यखी, हल त हलूं क्लास ॾांहुं। मूं बेज़ारी विचां खेसि चयो। दोस्तनि खे त ॻाल्हियुनि सां मुतमिन करे छॾियो, पर दिलि खे केरु सम्झाए। जीव लुछणु लॻो त कीअं संदसि ख़बरचार वठिजे त हाणे तबियत कीअं आहे। ओसि ताईं दिलि खे सुकून न ईंदो। आऊं मन ई मन में सोचणु लॻसि। नेठि कॉलेज मां मोकल महिल वीना जी पाड़ेसरी ऐं संदसि सभ खां वेझी साहेड़ी कोमल खे सॾे पुछियमि, वीना खे बुखार आहे छा? तूं छो थो पुछी ऐं आऊं तोखे छो ॿुधायां? कोमल रुखे अंदाज़ में चयो। प्लीज़ एतिरो त ॿुधायो त हाणे संदसि तबियत कीअं आहे? मूं मिंथ कंदे चयो। मूंखे न आहे ख़बर। अजीब छोकिरो आहीं, ईअं ई परायनि छोकिरनि जो थो पुछी। प्रिंसिपल खे शिकायत कयां? कोमल इंतिहाई सख़्तु लहजे में वराणी ॾेई पंहिंजनि सहेलियुनि सां गॾु रक्षा में वेही घर ॾांहुं रवानी थी वई। वीना जी सहेलीअ जी एॾी बेरुखी ते मूंखे ॾाढी कावड़ आई। दिलि चयो पिए त कंहिं निम जे थुड़ सां मथो टकरायां। भला ॿुधाइण में खेसि छा थिए थियो? जे सही जवाबु ॾेसि हा त छा थी वञेसि हा? कहिड़ो आसमान किरी पवे हा? हल मजना, छॾ हिन मगरूर छोकिरीअ खे, पाण पतो करे था वठूं, हलिया। साहिल मूंखे लैला वारे मजने जो ख़िताबु ॾेई मूंखे ॿांह खां छिकींदे चयो। सीन चौथों पूरो थियो।